बाबा साईं ये भेण मूंखे तुंहिंजे साह खां वधीक प्यारी आहे। असां सभिनी जे जिगर जो टुकड़ो आहे। मां अॼु तुंहिंजे साम्हूं तोसां वाइदो थो कयां त बिचार खाना शहरोज़ खान खे छॾींदुसि कोन। बाक़ी जेकॾहिं हिन छेड़े में मूंखे कुझु थी पवे त मां हथ थो वधायां। मुंहिंजे भेण जी पारां ते हिनखे का तकलीफ़ न हुजणु घुरिजे। ऐं मुंहिंजा परवरदिगार हिन सोनी धरतीअ खे कबीलाई छिड़नि खां पाक कर। ऐं मुंहिंजा मालिक रिश्तनि मां नफ़रतूं ख़त्म करे छॾ। ऐं मुंहिंजा परवरदिगार हिननि रिश्तनि में मुहबतूं पैदा कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।